वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां क़ुरान मजीद जी मुंतख़ब सूरतुनि जी तफ़सीर जो सिलसिलो जारी आहे। अॼु इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं सूरतुल आला जी मुख़्तसर तफ़सीर बयानु कंदासूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सूरतुल आला मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। हिन जी फ़ज़ीलत में इहा ॻाल्हि बि आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जी नमाज़ में ऐं ईदैन यानी ईद उल फ़ितर ऐं ईद उल अज़हा में जेका नमाज़ पढ़ी वेंदी आहे त उन में पहिरीं रकात में सूरतुल आला ऐं ॿी रकात में सूरतुल वाशिया जी तिलावत कंदा हुआ। जुमे ऐं ईदैन में हिननि ॿिन्ही सूरतुनि जी तिलावत करणु हिकु मसनून अमल आहे जेको सुन्नत मंझां साबित आहे। अहिड़े तरीक़े सां जेका वितर आहे उन में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं रकात में सूरतुल आला जी तिलावत कंदा हुआ ऐं ॿी में सूरतुल काफ़िरून ऐं टीं में सूरह इख़लास जी तिलावत कंदा हुआ। मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सूरतुनि जे पढ़ण जो हुकुम ॾिनो हुयो उन में हिकु सूरत इहा बि आहे, यानी सूरतुल आला। त हिन जी तफ़सीर जो सिलसिलो शुरू कयूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सब्बिहिस्म रब्बिकल आला। ये पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां तस्बीह बयानु कयो, तव्हां पाकीज़गी बयानु कयो। इस्म रब्बिकल आला, पंहिंजे बुलंद रब जे नाले जी। तव्हां तस्बीह ऐं पाकी बयानु कयो पंहिंजे उन रब जी जेको बुलंद ऐं मथां आहे। मुस्नद अहमद जी रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा आयत पढ़ंदा हुआ त पाण सुबहान रब्बियल आला चवंदा हुआ। ऐं जीअं सजदे में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि मंझां इहा दुआ बि आहे त सुबहान रब्बियल आला। इहो हिन आयत ते ई अमल आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी तस्बीह बयानु कंदा हुआ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु करणु खपे। इहो हिकु अज़ीम अमल आहे। सुबहान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि तमलआन औ तमलउ मा बैन अस्समाइ वल अर्द। सही मुस्लिम जी हदीस आहे त सुबहान अल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह इहे ॿ ज़िक्र उहे आहिनि तमलआन जेके भरे छॾनि था, औ तमलउ मा बैन अस्समाइ वल अर्द या भरे छॾनि था उन ख़ाली जॻह खे जेका आसमान ऐं ज़मीन जे विच में आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु करणु हिकु अज़ीम अमल आहे। अल्लाह ताला जी तस्बीह ऐं पाकीज़गी बयानु करणु हर उन शइ खां जेको नक़्स आहे, जेको ऐब आहे, जेका कमी आहे। जीअं मुशरिक अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां शिरक करे पंहिंजा जेके बातिल माबूद आहिनि उनखे अल्लाह जो शरीक ठाहिनि था, उन्हनि शरीकनि खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकीज़गी बयानु करणु त इहो हिकु अज़ीम अमल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु करणु जेको असांजो रब आहे, जेको असांजो पालणहार आहे ऐं जेको बुलंद आहे, जेको बुलंद आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त बुलंद आहे पंहिंजी ज़ात जे हिसाब सां। अल्लाह ताला अर्श ते आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान पंहिंजे अर्श ते आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे नालनि में, पंहिंजनि सिफ़तुनि में ऐं पंहिंजनि कमनि में आला आहे ऐं बुलंद ऐं मथां आहे। हर क़िस्म जी ऐब ऐं हर क़िस्म जे नक़्स खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाक आहे। अल्लज़ी ख़लक़ फ़सव्वा, उहो
जंहिं पैदा कयो फसव्वा ऐं पोइ ठीकु ऐं दुरुस्त कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं मख़लूक खे पैदा कयो त जंहिं मक़सद जे लाइ उनखे बनाए त उन हिसाब सां ई अल्लाह ताला हुनखे पैदा कयो ऐं हुननि खे उज़वा ॾिना। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर शइ जो हिकु अंदाज़ो लॻायो, हर शइ जी हिकु तक़दीर मुक़ररु कई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे मुताबिक़ पैदा कयो। इहा मख़लूक जेका जंहिं मक़सद जे लाइ आई अल्लाह ताला उनखे ईअं पैदा कयो जो पंहिंजे मक़सद खे आसानी सां हासिलु करे सघे। उन जा उज़वा, उन जो जिस्म ऐं बदन ऐं जिस्म जी जेका साख़्त आहे अहिड़ी रखी जेका उन जे मक़सद खे पूरो करे ऐं उहो मक़सदु जंहिंसां अल्लाह हुननि खे मोकिलियो आहे उहो दुनिया में आसानी सां हासिलु करे सघनि। त अल्लाह ताला हर शइ जो अंदाज़ो कयो। अल्लाह ताला इंसान खे ख़ूबसूरत जिते पैदा कयो उते अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जा जेके उज़वा आहिनि उहे बि इंतिहाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हिकु तदबीर ऐं हिकमत ते तव्हांखे नज़र ईंदा। हिकु हिकु शइ ते तव्हां गौर कंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका शइ असांखे ॾिनी आहे उहा केतिरी अहम आहे, जंहिं जाइ ते उनखे रखियो आहे ऐं उहा ई जाइ उनजी थी सघे थी। त इहो हिकु अज़ीम अमल आहे तख़लीक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो, जंहिंजे मुताबिक़ अल्लाह ताला पंहिंजी मख़लूक खे पैदा कयो ऐं हर मख़लूक बहितरीन शिकिल ऐं सूरत सां गॾु ऐं हिकु बहितरीन जिस्म सां अल्लाह ताला उनखे पैदा कयो, पंहिंजी हर ज़रूरत खे आसानी सां उहा हासिलु करे सघे थी। वल्लज़ी क़द्दर फ़हदा, ऐं उहो क़द्दर जंहिं तक़दीर बनाई अंदाज़ो कयो, फ़हदा पोइ हिदायत ॾिनी। अल्लाह ताला हिन दुनिया में जेके शयूं पैदा कयूं आहिनि उहे हिकु इल्म जे तहत आहिनि। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मख़लूक खे पैदा करण खां पहिरीं कलम खे पैदा कयो ऐं उनखे चयो लिख। उन चयो त छा लिखां? अल्लाह ताला हुकुम ॾिनो जेको क़यामत ताईं थियण वारो आहे उहो सभु कुझु लिखी छॾ। त हर शइ उहा लिखी वई ऐं जेको कुझु थी रहियो आहे उन जे मुताबिक़ थी रहियो आहे। त अल्लाह ताला हिकु तक़दीर ठाही ऐं फ़हदा ऐं पोइ हिदायत ॾिनी ऐं उन जे मुताबिक़ अल्लाह ताला हर हिक जी रहनुमाई कई। इंसान जो ॿारु आहे दुनिया में अचे थो, अल्लाह ताला हुनखे उहो शूर ॾिनो त उन जी जेका ग़िज़ाइयत आहे उहा कीअं उहो पूरी करे ऐं बुख जो कीअं ॿुधाए। उहो जेको ॻाल्हाए नथो सघे उहो रोए थो, हुनजी माउ सम्झे थी त हिनखे बुख आहे ऐं अहिड़े तरीक़े सां माउ जी छातियुनि मंझां उहो खीरु पीए थो। अल्लाह ताला इहे सभु जेका रहनुमाई आहे, जेका हिदायत आहे, अल्लाह ताला हुनखे ॾेई छॾी। अहिड़ी तरीक़े सां हर हिकु मख़लूक जो इहो साॻियो मामिलो आहे। वल्लज़ी अख़रजल मरआ, उहो जंहिं पैदा कयो अल मरआ गाह खे। अल्लाह ताला जानवरनि जे लाइ गाह खे पैदा कयो जेको उन्हनि जी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरो करे थो। फजअलहु गुसाअन अहवा, पोइ अल्लाह ताला करे छॾियो उनखे सुकल सड़ियल ऐं कारो। हीअ सिफ़त आहे उन गाह जी। जॾहिं उहो ॼमे थो, जॾहिं उहो तयारु थिए थो त उहो साओ हुजे थो, चिहचु हुजे थो। पोइ हिकिड़ो वक़्तु अचे थो त उहो सड़ी वञे थो ऐं बिल्कुलु काराठिजी वञे थो, कारो थी वञे थो ऐं ईअं ख़तमु थो थी वञे। हिते कुझु उलमा इहो नुक़्तो ज़िक्र कयो आहे त इंसान खे इहा नसीहत आहे त हिन खे ॾिसी करे तव्हां बि पंहिंजो अंजाम यादि कयो। ॾिसो जीअं बहार जी मौसम अचे थी त हर शइ जो हिकिड़ो हुस्न अचे थो, निखरी अचे थो ऐं जॾहिं वरी पोइ सर जी मुंद अचे थी त उहो बिल्कुलु ख़तमु थियणु शुरू थी वञे थो। वणनि जा जेके पन आहिनि उहे पीला थी वञनि था, हेठि किरणु लॻनि था, छणणु लॻनि था। ईअं गाह आहे ऐं उहो जेको साओ हुयो हाणे उहो कारो थी वियो। त हिन में बि इहो इशारो आहे त इंसान हमेशह इहो न सम्झे त इहा जवानी ऐं इहा ताक़त ऐं इहा कुवत उन वटि हूंदी। हिकिड़ो वक़्तु ईंदो त जीअं उहा जेके सावा वण हुया, गाह हुयो, उहो सड़ी कारो थी वियो, अहिड़े नमूने इंसान बि कमज़ोर थी वेंदो, हुनजी ताक़त तवानाई सभु ख़तमु थी वेंदी ऐं पोड़प उन ते तारी थी वेंदी।
ऐं उनखां पोइ उनखे मौत अची वेंदो। जीअं इहो गाह सड़ी कारो थी ख़तमु थी वञे थो, अहिड़े नमूने इंसान बि उनखे मौत अची वेंदो ऐं हिन ज़िंदगी मां हुनखे आख़िरत जो सफ़र करिणो पवंदो। पंहिंजे अंजाम खे यादि कयो हिन मिसाल जे ज़रिए। सनुक़रिउक फला तंसा, जल्दी असां तव्हांखे पढ़ाईंदासूं, फला तंसा पोइ तव्हां न विसारींदा, इल्ला माशा अल्लाह, मगर उहो जेको अल्लाह ताला चाहींदो। हिन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ इहा ॻाल्हि ज़िक्र कई आहे। फ़रमाई त हिन क़ुरान जो इल्मु, हिन शरीयत जो इल्मु असां तव्हांखे पढ़ाईंदासूं। फला तंसा, पोइ तव्हां खां उहा शइ विसरंदी कोन। जीअं अहादीस में अचे थो त जिब्रील अमीन अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं वही खणी ईंदो हुयो त शुरू में अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾु पढ़ण जी कोशिशि कंदो हुयो त जीअं मूंखां विसरी न वञे ऐं यादि रखी सघां। त अल्लाह ताला इरशाद फरमायो त तव्हांखे उन सां गॾु पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, बल्कि उनखे ॿुधो। फ़ैदा क़रअनाहु फ़त्तबि क़ुरआन, जॾहिं असां तव्हांखे पढ़ायूं, जिब्रील अमीन असांजो नुमाइंदो फ़रिश्तो तव्हांखे पढ़ाए त उनखां पोइ उनखे तव्हां पढ़ो ऐं उनखां पोइ उनखे यादि रखणु ऐं अॻियां उनजो बयानु करणु, इहा असांजी ज़िमेदारी आहे। इहा ई वजह आहे जो अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला जेका शरीयत ॾिनी, जेको क़ुरान ॾिनो, उहो पाण खां विसरियो कोन, छो त अल्लाह ताला उनखे यादि करण जी ज़िमेदारी पाण खई आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, त असां ई हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं असां ई उनजी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जी ईअं हिफ़ाज़त कई। शुरू में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे यादि रखियो ऐं अल्लाह ताला उनखे यादि करायो, उनखां पोइ विसरियो कोन। अहिड़े नमूने इहो क़ुरान करीम असां ताईं पहुतो। इल्ला माशा अल्लाह, फरमाई मगर उहो जेको अल्लाह ताला चाहे, यानी अल्लाह ताला जंहिंखे विसारणु चाहे उहो तव्हां विसारे सघो था। मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा ॻाल्हि ज़िक्र कई, पर अहिड़ो को मौक़ो कोन आयो जो क़ुरान करीम अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुकमल विसरी वियो हुजे। त क़ुरान करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि रहियो। या ॿियो मतिलबु इहो ज़िक्र कयो वियो आहे, जीअं कुझु आयतूं मनसूख़ थी वियूं त उनजो हिकु तरीक़ो इहो बि हुयो त जिब्रील अमीन जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, जीअं रमज़ान जे मुतालिक़ अचे थो, क़ुरान जो दौरु कंदा हुया, त उन में जेके आयतूं मनसूख़ थी वियूं त उहे पढ़ाईंदा कोन हुया। अहिड़े नमूने सां उहे जेके मनसूख़ थी वियूं, जिन जो हुकुम ख़तमु थी वियो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां विसरी वियूं। त इल्ला माशा अल्लाह, मगर उहो जेको अल्लाह ताला चाहे। इन्नहु यअलमुल जहर व मा यख़्फ़ा, बेशक उहो ॼाणे थो अल जहर, जेका ज़ाहिरी शइ आहे, व मा यख़्फ़ा, ऐं जेका मख़फ़ी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर शइ खे ॼाणे थो। हर शइ जेका ज़ाहिर आहे उनखे बि, ऐं जेका बातिन आहे, जेका लिकियलु आहे, उनखे बि अल्लाह ताला ॼाणे थो। या अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान करीम खे जहरन पढ़े थो त उनखे बि अल्लाह ताला ॼाणे थो, ऐं जॾहिं सिरन यानी आहिस्ता आवाज़ में पढ़नि था, उनखे बि अल्लाह ताला ॿुधे थो, त अल्लाह ताला उनखे ॼाणे थो। वनु यस्सिरुक लिल युस्रा, असां तव्हांखे आसानियूं अता कंदासूं। यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाइनि था त अल्लाह ताला तव्हांखे आसानी कंदो। हिकु त दीन ऐं शरीयत ते अमल करणु तव्हांजे लाइ आसान करे छॾींदो, ऐं या हिन क़ुरान खे अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसान करे छॾींदो। या तव्हांजा जेके मुश्किल मामला आहिनि, जेके तव्हांखे परेशान कनि था, अल्लाह ताला उन्हनि सभिनी में तव्हांखे आसानी ऐं सवलाई अता कंदो। अल्लाह ताला क़ुरान मजीद में ॿियनि जायुनि ते बि हिन मफ़हूम खे ज़िक्र कयो आहे, इन्न मअल उसरि युसरा, बेशक तंगी सां गॾु आसानी आहे। त हमेशह ॾुखिया हालात कोन था रहनि, अल्लाह ताला जो इम्तिहान ज़रूरु हुजे थो, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जो इम्तिहान वठे थो। जॾहिं उहो उन ते सब्र करे थो त पोइ अल्लाह ताला जी आसानियुनि जो सिलसिलो शुरू थी वञे थो।
फ़ज़क्किर इन नफ़अति ज़िक्रा, फ़ज़क्किर पोइ तव्हां नसीहत कयो, इन नफ़अति ज़िक्रा जेकॾहिं फ़ाइदो ॾे नसीहत। हिन आयत मंझां कुझु उलमा इहो चवनि था त इंसानु उते नसीहत करे जिते नसीहत जो को फ़ाइदो आहे। जेकॾहिं अहिड़ो माण्हू आहे जंहिंजे बारे में असांखे इहो मालूम थी वञे त नसीहत हुन ते कारगर कोन्हे, हुनखे फ़ाइदो नथी ॾे, त पोइ उते नसीहत करण जो को फ़ाइदो कोन्हे। हिकु मफ़हूम इहो आहे। ऐं ॿियो मफ़हूम जेको इमाम शौकानी रहमहुल्लाह ज़िक्र कयो आहे, उन में बयानु कनि था त हिन जो मतिलबु आहे त तव्हांजो कमु आहे नसीहत करणु। तव्हां नसीहत कयो, केरु मञे न मञे उहो उनजो मामिलो आहे, तव्हांखे ख़बर कोन्हे। कंहिं वक़्तु अल्लाह ताला तव्हांजी नसीहत खे हुन जे लाइ फ़ाइदेमंद साबित करे छॾे ऐं उहो हिदायत जे रस्ते ते अची वञे। यानी तव्हां नसीहत कयो जेकॾहिं नसीहत फ़ाइदो ॾे। हिकु मफ़हूम ज़ाहिरी एतबार सां त जिते नसीहत करण जो फ़ाइदो कोन्हे, नुक़सानु थी सघे थो, त पोइ उते नसीहत न कजे। या इंसानु नसीहत कंदो रहे, पंहिंजो जेको कमु आहे जीअं अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ हिते आहे, ऐं तव्हांजो मनसब इहो आहे तव्हां नसीहत कयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजी नसीहत मां कंहिंखे ज़रूरु फ़ाइदो ॾींदो। तव्हांजो कमु नसीहत करणु आहे। सयज़क्करु मन यख्शा, फरमाई त जल्दी नसीहत हासिलु कंदो उहो मन यख्शा जेको डिॼे थो, जंहिंजे दिलि में अल्लाह जो डपु आहे, अल्लाह जो ख़ौफ़ आहे, त पोइ इहा नसीहत हुनखे फ़ाइदो ॾींदी ऐं उहो उन मां फ़ाइदो हासिलु कंदो। त तव्हांजो कमु आहे नसीहत करणु। जंहिंजी दिलि में अल्लाह जो डपु हूंदो, आख़िरत जी ज़िंदगी में अल्लाह जे साम्हूं पेश थियण जो अहसासु हूंदो, त उहो ज़रूरु उन मंझां फ़ाइदो हासिलु कंदो। हिते इहा ॻाल्हि बि मालूम थी त नसीहत उन माण्हू खे फ़ाइदो ॾिए थी जंहिंजी दिलि में अल्लाह जो डपु आहे ऐं अल्लाह ताला जो ख़ौफ़ आहे, जंहिंजे दिलि में इहो अक़ीदो आहे त अल्लाह वटि हुनखे पेश थियणो आहे ऐं पंहिंजे अमलनि जो अल्लाह खे हिसाबु ॾियणो आहे। त इंसान खे खपे त इहा कैफ़ियत पाण ते तारी करे। अल्लाह जो ख़ौफ़ उहा शइ आहे जेका नसीहत मंझां बि उहो माण्हू फ़ाइदो हासिलु कंदो जंहिंजी दिलि में अल्लाह जो डपु हूंदो। वयतजन्नबु हल अश्क़ा, ऐं उनखां परे थींदो अल अश्क़ा जेको निभागो आहे, जेको बदनसीब आहे, जंहिंजे हिसे में ज़िल्लत आहे, ख्वारी आहे, आख़िरत जो अज़ाब आहे। इहो बदबख़्त उन ते नसीहत असरु कोन कंदी। अॼु इंसानु ॾिसे सोचे त क़ुरान करीम जूं आयतूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान असां ते असरु कनि था या नथा कनि। असांजे दिलि में जेकॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो त यकीनन उन्हनि जो हिकु असरु आहे जेको थिए थो, ऐं जेकॾहिं ईअं न आहे त पोइ उहो माण्हू बदबख़्त आहे, निभागो आहे, जंहिं ते अल्लाह ताला हुज्जत क़ाइमु करे छॾी क़ुरान ऐं हदीस जी दलीलनि सां, ऐं हाणे हू उनखां परे हटे थो ऐं उनखे क़बूल नथो करे। त उनजो मतिलबु इहो त इहो माण्हू निभागो आहे। दुनिया में बि इहो उनजे लाइ को ख़ैरु कोन्हे ऐं आख़िरत में बि अहिड़ो माण्हू जहन्नम में दाख़िलु थींदो जेको अश्का आहे, जेको इंतिहाई बदबख़्त आहे। अल्लज़ी यस्लन नारल कुबरा, उहो जेको दाख़िलु थींदो वॾी बाहि में। वॾी बाहि, सभ खां वॾी बाहि इहा जहन्नम जी बाहि आहे। उहा बाहि जंहिंजे मुतालिक़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त नारुकुम हाज़िही लज़ी यूक़िदु बनु आदम जुज़अम मिन सबईन जुज़अम मिन नार जहन्नम। दुनिया में इंसान जेका बाहि ॿारे थो, इहा जहन्नम जी बाहि जो सिर्फ़ु हिकिड़ो हिसो आहे। टोटल हिसा 70 आहिनि, उन मंझां हिकु हिसो ई दुनिया जी बाहि आहे ऐं 69 दर्जा उहा जहन्नम जी बाहि हिन बाहि खां वधीक आहे। उन करे अल्लाह ताला हिते हुनखे चयो त उहो माण्हू दाख़िलु थींदो सभ खां वॾी बाहि में, जेका दुनियावी बाहि खां 69 दर्जा वधीक मथे आहे। अंदाज़ो कयो, सोचो, दुनिया जी बाहि असां खां बर्दाश्त नथी थिए, त पोइ आख़िरत जी उन बाहि खे असां कीअं सही सघंदासूं। बाज़ सलफ़ खां इहा शइ मिले थी त हू कॾहिं ईअं कंदा हुया, पंहिंजो पाण खे सबक़ु ॾियारण जे लाइ, नसीहत हासिलु करण जे लाइ कॾहिं पंहिंजो हथु बाहि जे वेझो कंदा हुया ऐं उनखां पोइ पाण खां इहो सुवालु कंदा हुया त हीअ दुनिया जी बाहि हिकिड़ो हिसो
तोखां बर्दाश्त नथी थिए त पोइ आख़िरत जी बाहि तूं कीअं बर्दाश्त करे सघंदे। अहिड़े नमूने उहे अल्लाह जो ख़ौफ़ ऐं जेको जहन्नम जो जेको अज़ाब आहे उन जो डपु पंहिंजे नफ़्स में पैदा कंदा हुया। सुम्म ला यमूतु फ़ीहा वला यहया, पोइ उहो न मरंदो उन में वला यहया, ऐं न ई उहो आराम सां ज़िंदा रहंदो। हीअ अजीब कैफ़ियत आहे। कॾहिं ईअं थिए थो इंसान इहो सोचे थो, दुनिया में कॾहिं तंगियूं हुजनि थियूं, परेशानियूं हुजनि थियूं, इहो सोचे करे हिकिड़ी हुनखे तसली मिले थी दुनिया जी ज़िंदगी आर्ज़ी आहे, ख़तमु थियण वारी आहे ऐं अल्लाह ताला दुनिया में आसानी कंदो, पर जे न त मूंखे मौत अची वेंदो ऐं दुनिया जी तंगियुनि खां बची वेंदुसि। पर आख़िरत जे अज़ाब खे अल्लाह कहिड़ो रखियो आहे, फ़रमाई त उन में न उहो मरंदो, बल्कि हदीस इहा गुज़िरियल दर्सनि में बयानु थी त मौत खे बि मौत अची वेंदो। अल्लाह ताला मौत खे हिकु घेटे जी शक्ल में जन्नतिन ऐं जहन्नम जे साम्हूं पेश कंदो। सभई हुनखे सुञाणींदा त इहो मौत आहे। अल्लाह ताला उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे ज़बह कंदो ऐं उनखां पोइ इहो आवाज़ु ईंदो, ए जन्नतियो हाणे को मौत कोन्हे, हमेशह जी ज़िंदगी आहे। ए जहन्नमियो हाणे हमेशह तव्हांखे हिते रहणो आहे, तव्हांखे मौत कोन्हे अचिणो। त हीअ वॾी अज़ियतनाक ज़िंदगी हूंदी। उन जे करे हिन खां वॾी नाकामी का बि कोन्हे जो इंसानु जहन्नम में दाख़िल थी वञे, अबदी तौर ते जहन्नम में रहे। हीअ सभ खां वॾी नाकामी आहे। फ़रमाई त पोइ न उन में उहो मरंदो ऐं न ई आराम सां हू जीअंदो। कद अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब थी वियो उहो माण्हू तज़क्का जंहिं पंहिंजो तज़कियो कयो। हिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त तज़किये ते कामयाबी खे ज़िक्र कयो आहे। तज़कियो छा आहे? तज़किये जो मतिलबु आहे पंहिंजो पाण खे पाक ऐं साफ़ करणु। कहिड़ी शइ खां? जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा हक़ आहिनि उहे सभ खां मथां आहिनि। शिरक सभ खां वॾो गंद आहे, उन खां पंहिंजो पाण खे पाक ऐं साफ़ करणु। इहो तज़किये जो पहिरियों हिसो आहे त दुरुस्त सही जेको अक़ीदो आहे अल्लाह जे बारे में उहो रखणु, इहो पहिरियों हिसो आहे। ऐं ॿियो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तज़कियो करणु, यानी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी, उन में बि तज़कियो हुजणु खपे ऐं ॿिए कंहिंजी इत्तिबा ऐं पैरवी न हुजे। अल्लाह जे नबी जो इहो हक़ आहे, इहो ख़ालिस उन जे लाइ, लिहाज़ा उन में तज़कियो करणु बि ज़रूरी आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूल हुजण जो जिते असां इक़रार कयो त उते इहो बि असांजो ज़हन हुजणु खपे त पूरो दीन अल्लाह जे नबी खां वठिणो आहे। अक़ीदो बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, इबादतूं उहे बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, उन्हनि जो तरीक़ो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ऐं अख़लाक ऐं ॿिया सभई मामला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेले खां वठणा आहिनि। इहो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ तज़कियो आहे। ऐं टियों इहो आहे त ॿानहनि जे बारे में तज़कियो करणु, यानी पंहिंजे दिलि खे पाक ऐं साफ़ रखणु। उन में कंहिंजी नफ़रत, कंहिंजो साड़, कीनो, बुग़्ज़, वेर, इन्हनि शयुनि खे इंसानु न पाले, बल्कि मुस्लमाननि जी मोहबत हुजे, उन सां ख़ैर ख़्वाही जा जज़्बा हुजनि। इहे सभु शयूं तज़किये में दाख़िल आहिनि। इहे सभु शयूं तज़किये में दाख़िल आहिनि। त फ़रमाई कद अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ उहो माण्हू कामयाब थी वियो जंहिं पंहिंजो तज़कियो कयो। वज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला, उन ज़िक्र कयो पंहिंजे रब जे नाले जो, फ़सल्ला पोइ नमाज़ पढ़ी। पंहिंजे रब जे नाले जो ज़िक्र कयो, यानी अल्लाह ताला जो ज़िक्र कयो। ज़िक्र हिकु अज़ीम अमल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र, वला ज़िक्रुल्लाहि अकबर, फरमाईं त अल्लाह जो ज़िक्र सभ खां वॾो आहे, सभ खां वॾो आहे, हर शइ खां मथे आहे। अल्लाह जे ज़िक्र जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु मसलुल हय्य वल मय्यित। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, जेको माण्हू पंहिंजे रब जो ज़िक्र करे थो उहो ज़िंदा वांगुरु आहे, ऐं जेको माण्हू पंहिंजे रब जो ज़िक्र नथो करे उन खां गाफ़िल आहे त उन जो मिसाल मुअल जे मिसाल वांगुरु आहे, ॼण त उहो मुअल हुजे, उहो ज़िंदा न हुजे। शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमहुल्लाह फ़रमाइनि था त ज़िक्र दिलि जे लाइ ईअं आहे जीअं पाणी मच्छी जे लाइ। फ़रमाइनि था
कैफ़ यकूनु हालु समक इज़ा फ़ारक़ल माअ, त तव्हां सोचो त मच्छी खे जेकॾहिं पाणी खां अलॻि कयो वञे त मच्छी जो कहिड़ो हाल थींदो, कीअं उहा फतकण लॻंदी, तड़पण लॻंदी ऐं आख़िरकार मरी वेंदी। इहे अहिड़े ई नमूने साॻे ई नमूने सां अल्लाह जो ज़िक्र इंसान जी दिलि जे लाइ बि ज़रूरी आहे। ज़िक्र सां ज़िंदगी आहे, अल्लाह ताला खे यादि करण सां दिलि जी ताज़गी आहे ऐं उनखे इत्मीनान, सुकून, राहत अल्लाह नसीब करे थो। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, फरमाई ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां दिलनि खे इत्मीनान, राहत मिले थी। अॼु असां ॾिसूं त अल्लाह ताला जो ज़िक्र जिते असां नथा कयूं, उन जे मुक़ाबले में सुकून हासिल करण जे लाइ ॿिया ज़रिया इख़्तियार कयूं था। उहे ज़रिया जेके गुनाह आहिनि, कुझु माण्हू गाना ॿुधनि था, म्यूज़िक ॿुधनि था ऐं अहिड़े तरीक़े सां ड्रामा ऐं फिल्म बेहयाई ते मबनी प्रोग्राम ॿुधी करे पंहिंजो पाण खे सुकून ॾियण जी हू कोशिशि कनि था। इन सां सुकून मिलंदो? क़तअन अल्लाह जे ज़िक्र सां दिलनि खे सुकून मिले थो, दिलनि में ताज़गी अचे थी। अॻिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो फ़सल्ला, पोइ उन नमाज़ पढ़ी। नमाज़ बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ते फ़र्ज़ु कई आहे, ख़ुसूसन 5 नमाज़ूं जेके फ़र्ज़ु आहिनि। नमाज़ खे पढ़ूं ऐं नमाज़ खे कीअं पढ़ूं? हक़ीक़ी नमाज़ जेका हूंदी, हिकु त उहा नमाज़ आहे जंहिंमें इख़लास हुजे, अल्लाह जे लाइ उहा नमाज़ पढ़ी वञे। फ़सल्लि लिरब्बिक, फरमाई पंहिंजे रब जे लाइ नमाज़ पढ़, अल्लाह जे लाइ इख़लास सां इंसान उहा नमाज़ पढ़े। ऐं ॿिए नंबर ते वक़्त ते नमाज़ पढ़े, ईअं न त हिकिड़ी नमाज़ हिकिड़े वक़्त ते पढ़ी, ॿी उनजो वक़्तु गुज़री वियो ऐं कॾहिं सुस्ती मां पढ़ी कोन, इनखे नमाज़ पढ़णु कोन चइबो, बल्कि इंसान पूरी पाबंदी सां इन सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता, फरमाई त नमाज़ मोमिननि ते मुक़रर वक़्त ते फ़र्ज़ु आहे। जेको अल्लाह मुक़रर वक़्तु कयो आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमली तौर ते नमाज़ुनि जा वक़्त असांखे ॿुधाया, जिन में अव्वल वक़्त में नमाज़ पढ़णु अफ़ज़ल आहे। इंसान खे खपे त उनजी पाबंदी करे। ऐं टीं शइ हिन में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी बि आहे त उहा नमाज़ पढ़णु खपे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी। अॼु माण्हू नमाज़ त पढ़नि था, नमाज़ जे तरीक़े जे बारे में नथा सोचनि। हालांकि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, तव्हां नमाज़ पढ़ो उहे ई नमाज़ पढ़ो जीअं मूंखे नमाज़ पढ़ंदे ॾिसो था। सहाबा इकराम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज़ जो पूरो तरीक़ो बयानु कयो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो मेंबर ते बीही करे पूरो तरीक़ो नमाज़ जो ज़िक्र कयो ऐं उनखां पोइ फरमायूं त मूं ईअं छो कयो, इन्नमा फ़अलतु हाज़ा लितअतमू बी, मूं उन जे लाइ इहो तरीक़ो इख़्तियार कयो आहे जीअं तव्हां मुंहिंजी इक़्तिदा कयो, मुंहिंजी